भिचा मखदूम जमील जमाए मखदूम महबूब जमा भिचा में जलसे के खिताब कंदे चयो त इमरान ख़ान असेंबली में न हो त मज़ो न हो। खेस जेल में आज़ाद करे इलेक्शन विढ़ण ॾिनो वञे त खेस ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजे साम्हूं बशीर मेमण बदिरां इमरान ख़ान इलेक्शन में मुक़ाबलो करे हा त वधीक मज़ो अचे हा। नवाज़ शरीफ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं मुंहिंजे वालिद जे दौर जो वॾो लीडर आहे। नवाज़ शरीफ जो वापसि अचणु सुठो अमल आहे। मुंहिंजो शौक़ु आहे त क़ौमी असेंबली में रही तक जी अवाम जी ख़िदमत करियां। हुकूमत में ॿीहर अचण बाद सभ खां वधीक ध्यानु भिचा शहर जे मसइलनि ते ॾींदसि। हुनजे त सियासत में रंग चढ़ंदा ऐं लहंदा रहंदा आहिनि। सैयद नाज़ लतीफ़ी ऐं सैयद गदा लतीफ़ी जे ख़ानदान सां पुराणा ख़ानदानी तालुकात आहिनि। उहे मुहबतूं हमेशह क़ाइमु रहंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।